जी। अॼु असां सां गॾु अवामी न्यूज़ जे स्टूडियो में मौजूदु आहे भगवान दास, डिस्ट्रिक्ट सांगड़ MQ भगवान। असां हिन सां पुछंदासीं त 23 मार्च जे हवाले खां छा आहे 23 मार्च ऐं 1940 में जेको करारदाद पाकिस्तान लाहौर में मंज़ूर थियो, इन जे बुनियाद ते असल कहाणी कीअं? पहिरीं त हरीश भाउ तव्हांजी महिरबानियूं। अवामी न्यूज़ चैनल जी तमामु घणा थोराइतो आहियां जंहिं असांखे इन पुरमुसरत मौक़े ते ॾींहं ते असांखे घुराए दावत ॾेई असांखे संदे ख़्यालनि जो इज़हार करण जो मौक़ो ॾिनो वियो। अवामी न्यूज़ चैनल अॻे बि उजागर कंदी रही आहे, अवेयरनेस माण्हुनि में ॾींदी रही आहे ऐं उमेदु आहे अॻिते बि अहिड़ा प्रोग्राम अरेंज कराए ऐं उन्हनि में भरपूर हिसो वठी अवाम ताईं नॉलेज ॾींदी रहंदी। महिरबानी। हरीश भाउ, 23 तारीख़ पाकिस्तान जी तारीख़ में हिकु अहम हैसियत रखे थी। 23 मार्च 1940 ते करारदाद पाकिस्तान पेश कई वई लाहौर में मिंटू पार्क में, जिथे अॼु मीनार पाकिस्तान ठहियल आहे। उन बरे सगीर जे मुसलमाननि मुस्लिम लीग जी सूरत में हिकिड़ो मुतालबो कयो त जिथे मुसलमाननि जी घणाई आहे उते मुसलमाननि जो हिकिड़ो मुल्क वजूद में अचणु खपे, जिथे हिंदुनि जी घणाई आहे उते हिंदुनि जो हिकिड़ो मुल्क वजूद में अचणु खपे। छो त मुसलमाननि ऐं हिंदुनि ई ॿ हिकु अलॻि मज़हब आहिनि ऐं हिन ॿिन्ही मज़हबनि जूं रीतूं रवाजूं रस्मूं सभु अलॻि आहिनि, रहणु करणु सभु अलॻि रहियो। इन करे बरे सगीर जे मुसलमाननि 7 सालनि जी भरपूर कोशिशुनि खां पोइ इस्लामी जमहूरियत पाकिस्तान जे नाले सां दुनिया जे नक्शे में हिकिड़ो मुल्क उभरंदो नज़र आयो, जेको चमकंदो नज़र आयो, जंहिंजो निशान झंडे जो निशान साओ चंड ऐं तारो ऐं अछो आहे। अॼु 23 मार्च पाकिस्तानी तारीख़ में हिकिड़ी अहम हैसियत रखे थी। 23 मार्च ते पाकिस्तान में आम मोकल थींदी आहे। 23 मार्च ते असां संदा मिली नगमा तराना गाना ॻाए वॼाए ऐं उन जी ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं। 23 मार्च जे पुरमुसरत मौक़े ते अवामी चैनल न्यूज़ जे ऑफिस में अची मूं संदो ख़्यालनि जो इज़हार कयो। अॼु पाकिस्तान में अमन ऐं असीं जे अक़लियती नुमाइंदा असांजी अक़लियत बि अमन सां गॾु गॾु पंहिंजी रीतूं रस्मूं अलॻि ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं, जंहिंजी भरपूर नमूने सां आज़ादी आहे। असांखे इहो डपु डाह न हूंदो आहे त असीं हिते खे अलॻि आहियूं, ॿ क़ौमूं ईअं सम्झंदा आहियूं त असीं हिकु आहियूं। मज़हब बेशक असांजो अलॻि आहे, रस्मूं रवाजूं बेशक असांजूं अलॻि आहिनि, पर असीं लॻूं हिकु तौर ते था। इन करे असांखे पाकिस्तान में का बि तकलीफ़ न आहे ऐं असांजे इदारनि जी असां ते फुल एतमाद आहे, असां ते फुल उन्हनि जो भरोसो आहे ऐं असीं उन्हनि जे भरोसे ते बि पूरो लहंदा आहियूं ऐं उन्हनि खे असीं कॾहिं बि का बि पंहिंजो मसइलो मसाइल हूंदो आहे त उन सां शेयर कंदा आहियूं। असांजी हुकूमत पाकिस्तान जी बि सपोर्ट रही आहे असांखे, असांजे हर ॾुख सुख में उहो असां सां क़दम ब क़दम असां सां गॾु रहंदी आहे। ॿिनि मुल्क जे वजूद थियण सां पोइ असांखे हिकिड़ो हक़ु त मिलियो, असांखे वोट जो बि हक़ु हिते आहे। असांजी सॼियूं ख़ुशियूं, असांजूं ॾियारियूं होलियूं असीं इहे सभु ख़ुशि ऐं पुरअमन तरीक़े सां मल्हाए सघूं था। इहो भगवान दास जंहिं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। असल में जेको 23 मार्च 1940 ईस्वी लाहौर जे अंदरि मिंटो पार्क जे अंदरि पाकिस्तान जो करारदाद मंज़ूर थियो, जंहिंमें हिकु अलॻि मुल्क जी घुर कई हुई, जिथे अगरि हिंदू आहिनि त उन्हनि जी हिंदू अक्सर जो मज़हब क़ाइमु कयो वञे ऐं जिथे मुसलमान आहिनि उन्हनि मुसलमान अक्सर जो मुल्क क़ाइमु कयो वञे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार सेठ भगवान दास जे अवामी न्यूज़ जे स्टूडियो में कयो आहे। असल में असीं जेके बि आहियूं सभु पाकिस्तानी आहियूं। पाकिस्तान असांजी सुञाणप आहे, असांजो मुल्क आहे। वी आर आल्सो सपोर्ट टू पाकिस्तान, वी आर आल्सो प्राउड टू बी पाकिस्तान। पाकिस्तान आहे त असीं आहियूं, हिते केर बि हुजे सभु पाकिस्तानी आहियूं। असांजा जेके बि मज़हबी ॾियारा हूंदा आहिनि, त्योहार हूंदा आहिनि, त सभु असीं पाकिस्तान। इन में जेको अहम किरदारु आहे असांजी पाकिस्तान आर्मी जो आहे, पाकिस्तान रेंजर्स आहे, पाकिस्तान नेवी आहे या पाकिस्तानी पुलिस आहे, सभिनी जा जेके बि फोर्सिस आहिनि सभु एतमाददार आहिनि। 23 मार्च जे हवाले खां आउं समूरी फोर्सिस खे पूरे पाकिस्तान खे सलाम पेश करियां थो ऐं वरी हरीश खे बि सघे तव्हां वरी कंहिं प्रोग्राम में ॾिसंदो जिथे बि हुजो ख़ुशि हुजो। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक आर्मी ज़िंदाबाद। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।